हलो बाबा तव्हांजो छा आहे हलो ठट्टे जे मरकज़ी शहर गाड़ो में स्टेट कमिश्नर गौड़ाबाड़ी आसिफ रज़ा चांडियो जो गाड़ो में करियाना स्टोरनि मुर्गी गोश्त मच्छी फ़रोश ऐं सब्ज़ी फ़रोशनि खां रेट लिस्टनि बाबति ओचितो पुछाणो। रेट लिस्टूं केतिरनि ई दुकाननि तां पिणु ग़ाइबु हुयूं जॾहिं त एसी दुकाननि जूं सामियूं पिणु चेक कयूं ऐं दुकानदारनि खां मुख़्तलिफ़ शयुनि जा रेट मालूम कया। जिन दुकानदारनि वटि रेट लिस्टूं मौजूदु न हुयूं उन्हनि ते कानून मूजिबि ॾंडु लॻायो ऐं केतिरनि ई दुकाननि ते रेट लिस्टूं ग़ाइबु हुयूं जॾहिं त एडिशनल कमिश्नर गोड़ाबाड़ी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जेको बि दुकानदार बग़ैर रेट लिस्ट जी शयूं फ़रोख़्त कंदो उनखे हरगिज़ बख़्श न कयो वेंदो ऐं उन्हनि मुनाफ़िक़ोरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। जॾहिं त एसी गोड़ाबाड़ी दुकानदारनि खे सरकारी अघ मूजिबि शयूं विकिरो करण ते पाबंद रहण जूं हिदायतूं पूर्ण कयूं। कैमरा टीम सां गॾु मलिक मंज़ूर, सोच टीवी, ठट्टो।